कंदासीं लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में। त लाला अब्दुल हुसैन सारियो हिकिड़े दफ़ा हिकिड़ी गाॾीअ में वञे पियो त फोरू उन जे गाॾीअ जे मथां चढ़ी आया, उन्हनि खां फुर कयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेको आहे सो उन्हनि खां फुरियूं। तफ़सीली इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं ऐं लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में हे तफ़सीली वीडियो आहे ऐं कुझु मज़ा कहाणियूं तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में। तफ़सीली वीडियो ॾिसिजो। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, लाला अब्दुल हुसैन सारियो मोबाइलनि जो तमामु घणो शौक़ीन हूंदो हुयो ऐं हिन वक़्त ते हिन दुनिया में न आहे। अल्लाह ताला उनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे, लेकिन मोबाइल जेका बि नई मार्केट में ईंदी उहा उनखे ख़रीद करणु वेंदो हलियो। उन टाइम में टच मोबाइल न हुया, कीबोर्ड बटणनि वारा मोबाइल हुया। त पोइ हिकिड़े दफ़ा मोबाइल वञी मार्केट मां नई वरिती लाला अब्दुल हुसैन सारियो, ऐं उन खां पोइ जॾहिं शूटिंग ते वञनि पिया, मुसलसल ड्रामनि जूं ऐं फिल्मनि जूं शूटिंगूं हली रहियूं हुयूं, त पोइ लाला अब्दुल हुसैन सारियो हिकिड़े शूटिंग मां जॾहिं मोटी पिया आयो त वञी बस में वेठा। उन बस में जेको आहे सो धाड़ेल चढ़ी आया ऐं इहा पुराणी ॻाल्हि आहे। इन जॾहिं धाड़ेलनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो सिंध में ऐं धाड़ेलनि जो राज हूंदो हुयो सिंध में। त दोस्तों, लाला अब्दुल हुसैन सारियो जॾहिं बस ते वेठो हुयो, धाड़ेल फिरी आया, सभिनीनि खां जॾहिं फुर पिया कनि त लाला अब्दुल हुसैन सारियो चयो त भाउ मां एक्टर आहियां सिंध जो ऐं हिकु आर्टिस्ट आहियां, मूंखे तव्हां छॾियो, मूं वटि एतिरो कोन्हे को। लेकिन उनखे धाड़ेल छिड़ब ॾेई ऐं चयो जेको माल अथई उहो आहे कढ खीसे मां। त पोइ कुझु पैसा उन जे खीसे मां कढियऊं ऐं मोबाइल जेका इहा हुई कीबोर्ड जेका नई वरिती हुई अब्दुल हुसैन सारिये, त पोइ जॾहिं इहा मोबाइल बि हिन खां खसियऊं त पोइ जॾहिं तमामु घणो परेशान थियो लाला अब्दुल हुसैन सारियो। जॾहिं लही बस मां वञनि पिया धाड़ेल त उन्हनि खे चई अदा ठीकु आहे, भला हाणे मोबाइल त तव्हां खयों पिया वञो, त इहा जेका सिम पियल आहे इहा सिम मूंखे कढी ॾियो, इहा मुंहिंजे कम जी आहे। त दोस्तों, पोइ लाला अब्दुल हुसैन सारियो ॾे धाड़ेल निहारे ऐं उन सिम खे मोबाइल मां कढी 3-4 टुकड़ा करे करे उछराई। त पोइ लाला अब्दुल हुसैन सारियो हितां वियो हलियो। त दोस्तों, लाला अब्दुल हुसैन सारियो सिंध जो हिकु बहितरीनु अदाकार हुयो ऐं पत्थर दुनिया ऐं ॿियूं जेके खोड़ फिल्मूं सिंध में रिलीज़ थियूं ऐं ड्रामा सीरियल रिलीज़ थिया, उन में तमामु घणो अब्दुल हुसैन सारियो जो हिकु बहितरीनु रोल हूंदो हुयो। ऐं अब्दुल हुसैन सारियो खे जेका रोल ॾिनो वेंदो हुयो ड्रामनि सीरियलनि में, तमामु बाख़ूबी निभाईंदो हुयो ऐं बहितरीनु अदाकारीअ सां उहो सिंध में तमामु घणो पॉपुलर थियो। हालांकि उन जूं फिल्मूं ऐं उन जा ड्रामा तमामु थोरा हुया, बल्कि ॿियनि जेके अदाकारनि उन्हनि जे निस्बत, लेकिन उन जे बावजूदि बि हुन पंहिंजी अदाकारीअ जा अहिड़ा बहितरीनु जोहर ॾसिया जंहिंजे करे सिंध वासी तमामु घणो प्यारु कंदा हुया लाला अब्दुल हुसैन सारिये सां। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।